सिंधी मुझे मान है, सिंधी मुझी शान है। अखिन सा ॾिसण वारा दिल में वियंदा हाणे। असांजा कदरदान परे न थींदा हाणे। मां संजय ॾिसो मुंहिंजी नज़रुनि सां इहो प्रोग्राम। मां संजय ॾिसो मुंहिंजी नज़रुनि सां इहो प्रोग्राम। वाह वाह जा लफ़्ज़ तव्हां बि चवंदा हाणे। ज़मानो दुनिया में अटकल 5 करोड़ सिंधी सॼी दुनिया में पकड़ियल सिंधियुनि खे वेझो आणण लाइ पहिरियों कदम। सिंधु दर्शन संगम आहे नौजवान तकनीकी माहिरनि जो। सिंधु दर्शन मेलाप आहे क़ाबिल ऐं मक़बूल फनकारनि जो। पंहिंजी ॿोलीअ में ॻाल्हाइण, प्रोग्राम करण, ॾिसण हिकु अहिड़ी कोशिश साबित थींदी जेका देश परदेश जे सिंधियुनि खे पाण में मिलाए सघे। सिंधु दर्शन ते तव्हां दर्शन करे सघंदा पंहिंजी संस्कृति, सभ्यता, रीतियुनि ऐं रस्मुनि जो, कला ऐं विंदर जो। अचो त गॾिजी पाण में ॻायूं ऐं वॼायूं, पंहिंजी कला, साहित्य ऐं ॿोलीअ खे बचायूं। सिंधु दर्शन, सिंधु दर्शन, गाने बजायूं, ॿोली सुर ऐं साज, संगीत ऐं आवाज, लयताल जा अंदाज, किशन ऐं राज जी आवाज। वतन खां दूर आहियां, दर बदर आहियां, ग़रीब आहियां। ॾिसो छा छा न थियो आहियां, तॾहिं बि ख़ुशि नसीब आहियां। सजणो जीअं जीअं धिकारे थो, मां तीअं उन जे क़रीब आहियां। भुलाइण सां न भुलिजां थो, मां माण्हू को अजीब आहियां। चवनि था वियो चंदुर उसजी, बराबर मां उठल आहियां। मोल आहियां मोहब्बत में, अॻे ई मां मुठल आहियां। मुए खे केरु मारींदो, मां जीअरनि खां टुटल आहियां। जीअण वारा न पिया मरदा, मरण खां मां छुटल आहियां। तुझे शहर में आयुसि क़िस्मत सां, पर सुहिणा थी न रहायो तो। तुझे शहर में आयुसि क़िस्मत सां, पर सुहिणा थी न रहायो तो। सुहिणा थी न रहायो तो, मुझे दिल भर थी न रहायो तो। सुहिणा थी न रहायो तो, मुझे पूरल थी न रहायो तो। तुझे शहर में आयुसि क़िस्मत सां, पर सुहिणा थी न रहायो तो। तुझे शहर में आयुसि क़िस्मत सां, पर सुहिणा थी न रहायो तो। इश्क सजण मजबूर कयो, मूंखे पंहिंजे वतन खां दूर कयो। ओ तुंहिंजे इश्क सजण मजबूर कयो, मूंखे पंहिंजे वतन खां दूर कयो। तोसां रोड निभायो आ, पर दिलबर की न रहायो तो। तोसां रोड निभायो आ, पर दिलबर की न रहायो तो। तुंहिंजे शहर में आयुसि क़िस्मत सां, पर सुहिणा थी न रहायो तो।
शहर में आयो सो किस्मत सा पर सोना जी न रहायो तो तुझे शहर में आयो सो किस्मत ॾिसो न साईं केतिरा त निष्ठावान आहिनि असांजा ब्यूरो चीफ रहंदा त आहिनि इंदौर में पर ख़बरूं मोकिलीनि था दिल्ली जी। कमाल आहे साईं कमाल आहे। दादा एल के आडवाणी सां मुलाक़ात उन्हनि जे निवास स्थान ते कई वई पर उन खां बि पहिरीं नई दिल्ली झूलेलाल मंदिर अशोक विहार ते भारतीय सिंधु सभा जी राष्ट्रीय कार्यकारिणी जी बैठक कई वई। ख़बर ते नज़र हुई इंदौर जे रीजनल ब्यूरो चीफ राजेंद्र ऐं विजय सचदेव जी। इहे ई असांजा राजेश सचदेव जी पहुचा इंदौर में त वरी मोकिलियो ख़बर। वाह भाई वाह। ॾिसो न साधू वासवानी जे 133 जन्म ॾींहं ते इंदौर में 300 खां बि वधीक ॿारनि जे दंदनि जी जांच कई वई राम पंजवानी गर्ल्स स्कूल में, जंहिंमें शामिल हुआ अध्यक्ष श्री GD गिरवानी ऐं संयोजक मनोहर नागपाल जी। हिन ख़बर के कैमरे में कैद करे मोकिलण वारा हुआ इंदौर जा रीजनल ब्यूरो चीफ राजेंद्र सचदेव जी। सॼी दुनिया में पहुतल आहिनि असांजा ब्यूरो चीफ। ॾिसो मुंबई जे ब्यूरो चीफ श्री बिहारी शहरी पारां मोकिलियल हीअ ख़बर। ॾेखारियूं पिया श्री गुरु नानक देव जी जे प्रकाश पर्व यानी जन्मॾींहं जी ख़बर मुंबई जे अंधेरी इलाइक़े जे मशहूरु लोखंडवाला जी। संगीत में कार्यक्रम के सुहिणो ऐं मन मोहींदड़ अंजाम ॾिनो सिंधु दर्शन के हिमथाईंदड़ श्री विजय कुमार एंड पार्टी। गेस्ट ऑफ ऑनर हुआ श्री दिलीप एंड विनीता दादलानी ऑफ आवेश दादलानी फैशन डिजाइनर लेबर। हिन गुरु नानक देव जे जन्मॾींहं खे ख़ासि सफल बणाइण वारनि में मुख्य हुआ श्री नारी सेनानी प्रीतम वरलियानी लाल खत्री लालाराम ठाकुर किशन पंजाबी ऐं श्रीमती वीना धिंगरानी जी। खबर ते नज़र श्री बिहारी शायरी जी। अचेती छत्तीसगढ़ जे विजय दुसीजा जी टीम अचेती। पूज्य सिंधी बिरादरी पंचायत विद्या विनोबा नगर ऐं पूज्य सिंधी सेंट्रल पंचायत टिपरा छत्तीसगढ़ पारां मल्हायो वियो हिकु सांस्कृतिक कार्यक्रम झूलेलाल साईं जी जोत जगाए, जिते यादि कयो वियो रायपुर जे राम साईं युधिष्ठिर लाल ऐं संदन दरबार साहिबनि खे। अमेरिका तोड़े इंडिया जापान तू घुमिया, जय जय सदाराम पूजन नारा, सदाराम जी तो महिमा हर देश में हुलिया, जय जय सदाराम पूजन नारा। अमेरिका तोड़े इंडिया जापान तू घुमिया, सदाराम जी तो महिमा हर देश में हुलिया, उस अर्श फर्श तेया साईं सिंध शहर में आ, जय जय सदाराम पूजन नारा, जय जय सदाराम पूजन नारा, जय जय सदाराम पूजन नारा, जय जय सदाराम पूजन नारा। अमेरिका तोड़ी इंडिया जापान तू घुमिया, सदाराम जी तो महिमा हर शहर में हुलिया, इस अर्श फर्श तेया साईं सिंध नगर में आ, जय जय सदाराम पूजन नारा, जय जय सदाराम पूजन नारा। छत्तीसगढ़ सिंधी अकेडमी जे अध्यक्ष मुरलीधर माखीजा जे सहयोग सां हिन कार्यक्रम में मेणबतियुनि जी जगमगाहट ऐं फटाकनि जी गूंज हुई। हिन कार्यक्रम खे सफल बनाइण में मुख्य सहयोग मिलियो डॉक्टर कुमार मोटवानी, जगदीश समतानी, चंदा मखीजा, भरत चंदानी, शत्रुघ्न जेसवानी, देवीदास वाधवानी, प्रकाश ग्वालानी, भाऊ बिमनदास दयालानी ऐं अर्जुन तीर्थानी जी। हिन ख़बर ते नज़र हुई छत्तीसगढ़ जे स्टेट ब्यूरो चीफ विजय दुसेजा ऐं संदन सहयोगिन कैलाश मोटवानी, मीना रिजवानी, विनीता बावनानी जी। हिकु तरफ़
असांजे ब्यूरो चीफ जो अक्स ऐं बेतरफ़ ये एडवर्टाइज़र जी एकता। मञो न मञो पर इन सां ही मिले थी असांखे अहिड़ो प्रोग्राम ॾेखारण जी क्षमता। कैमरे में साइबर शॉट में दीपिका, लैपटॉप में वायो।